बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार। तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 7 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे क़ौमी झंडो। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक खे पढ़ण जे तरफ़। सबक 7 क़ौमी झंडो। दुनिया जे हर मुल्क खे पंहिंजो क़ौमी झंडो हूंदो आहे जेको उन मुल्क जी सुञाणप जी निशानी हूंदो आहे। असांजे मुल्क पाकिस्तान खे बि पंहिंजो हिकु क़ौमी झंडो आहे जेको साए ऐं अछे रंग जो आहे। झंडे जे साए रंग वारे हिस्से में चंड ऐं तारो अछे रंग जा आहिनि। झंडे जो साओ रंग ख़ुशहालीअ ऐं सरसब्ज़ीअ जी अलामत हुअण सां गॾु मुल्क जी घणाईअ वारे आबादीअ यानी मुसलमाननि जी नुमाइंदगी करे थो। अछो रंग अमन जी अलामत हुअण सां गॾु ॿियनि मज़हबनि जी रहाकुनि यानी थोराईअ वारनि जी निशानदही करे थो। मुल्कनि जे सरबराहनि ऐं एवज़ियनि जे विच में थींदड़ मुलाक़ातनि वक़्तु समूरा मुल्क पंहिंजा क़ौमी झंडा फड़काईंदा आहिनि। इन रीति मुख़्तलिफ़ मुल्कनि में थींदड़ सक़ाफ़ती मेलनि, नुमाइश ऐं आलमी रांदियुनि जे मौक़नि ते पिणु मुख़्तलिफ़ मुल्कनि जा झंडा झुलाया वेंदा आहिनि। आॻाटे ज़माने खां वठी जंगुनि में झंडा खंया वञनि था। हर हुकूमत जी इहा कोशिश हूंदी आहे त उन मुल्क जा रहाकू पंहिंजे वतन जे झंडे जी इज़त ऐं शान खे सम्झनि। तारीख़ में अहिड़ा केतिरा ई वाक़िआ मौजूदु आहिनि जिन मां मालूम थिए थो त मुख़्तलिफ़ क़ौमनि पंहिंजी जानुनि जूं क़ुर्बानियूं ॾेई पंहिंजे मुल्क जे झंडनि खे मथांहूं रखियो ऐं उन्हनि खे झुकण न ॾिनो। इस्लामी तारीख़ मां ख़बर पवे थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि व असहाबिहि वसल्लम जिन पिणु झंडे खे वॾी अहमियत ॾिनी आहे। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वालिहि व असहाबिहि वसल्लम जन जंगे उहद में हिकु असहाबी मुसअब बिन उमेर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले झंडो कयो। सख़्त लड़ाईअ खां पोइ बि हुन असहाबीअ सॻोरे झंडे खे किरण न ॾिनो ऐं उन खे ऊचो रखियो। शहीद थियण वक़्तु बि झंडो संदसि सीने सां सोघो हो। ख़ैबर जी जंग में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि व असहाबिहि वसल्लम जन झंडो हज़रत अली करमल्लाहु वजहु जे हवाले कयो ऐं मुसलमाननि खे सोभ नसीब थी। असीं पाकिस्तान जा समूरा रहवासी जॾहिं पंहिंजे क़ौमी झंडे खे उतांहूं फड़कंदे ॾिसंदा आहियूं तॾहिं असांजी दिलनि में जोश वलवलो ऐं पंहिंजे मुल्क लाइ प्यारु वधी वेंदो आहे। उन वक़्तु हिकु बहादुर ऐं ज़िंदह क़ौम जी फ़र्दनि वांगुरु असांजो ॻाट ऊचो थी वेंदो आहे ऐं दिलि बहार बहार थी वेंदी आहे। असां सभिनी पाकिस्तानियुनि जो फ़र्ज़ु थिए थो त पंहिंजे मुल्क जे क़ौमी झंडे सां मुहबत करियूं ऐं उन जी हिफ़ाज़त ऐं मान मथांहूं करण लाइ वॾे में वॾी क़ुर्बानी ॾियण लाइ
पिण तैयार रहूं।